नाज़िन राणीपुर भरिसां ॻोठ इमाम बख्श डहर के रहवासी माज़ूर नौजवान जो हिंगोरछा थाने के वॾे मुंशी नईम अहमद जूणे जो ज़्यादतियुनि ख़िलाफ़ माउ ऐं भाउ सां गॾु एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। उन हवाले से पेश आहे गुलाम शबी जूणे जो जी हीअ रिपोर्ट। जियां त नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो त असीं मौजूद आहियूं राणीपुर नेशनल प्रेस क्लब में ऐं हिकु माज़ूर शख़्स नाले हिते अनोखो एहतजाज करण आयो आहे। जेका पुलिस आहे हिंगोर जा उहा ज़ुल्म करे रही आहे। अचो त उन्हनि सां अॼु ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि सां जेको आहे पुलिस कहिड़ो ज़ुल्म कयो आहे ऐं कहिड़ियूं ज़्यादतियूं कनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। तंग कयो आहे हिंगोर जन जी। असां छा कयूं? असां ग़रीब आहियूं, बचा था थियूं या पुलिस खे असां मंथरी ॾियूं। असां ते रोज़ कूड़ा केस आहिनि। 2 महीने 3 महीने मुंहिंजे बचनि ते रोज़ नईम मुंशी कूड़ा केस कयूं बीठो आहे। रोज़ मुंहिंजे पुट सां 2 चकर हाफ कढ़ाई कई अथई। हितां खणी मुंहिंजो पुट बबुरले थाणे ते ॾिनो अथई। उते मुंहिंजो पुट हाफ कढ़ाई करायो अथई। हित मुंहिंजो खैरपुर में पकड़े उते मुंहिंजो हाफ कढ़ाई करायो अथई। इन जो असां सां नईम मुंशीअ जो वॾो ज़ुल्म आहे। असां सां इंसाफ़ थियो वञे। असां सां वॾो ज़ुल्म आहे। नईम मुंशी राणीपुर आयो, उते मूंखे ॾिठई, मुंहिंजी ताड़ कयईं। मुंहिंजे भाउ जे मथां FR हुयूं। मां FR कापी वठण लाइ वियुसि। मां रोड ते जीअं चढ़ियुसि, हे साइकिल मोटर ते अचे पियो। मूंखे ॾिसी मां आयमि राणीपुर खां। हिन मुंहिंजे अॻियां खीसे में हथु विधो। मूं वटि हुया 10-15 हज़ार। उहे बि मूंखां खसियईं। मूंखे हिते माना मां साइकिल मोटर हाणे मां उते साईं मां पतकां पियो। मूंखे वसाणनि खणी सरकारी अस्पताल में साईं उन्हनि मूंखे पटियूं बटियूं करायूं, स्प्रे विस्प्रे हणायो साईं। हे मूंखे दवायूं बवायूं। मुंहिंजो चवणु इहो आहे जी सिंध खे चवणु आहे त मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजी इनकारी कयो वञे। मूं ते हक़ी ॾोह पए थो। मां भरण लाइ टूल प्लाज़ा राणीपुर ते मां गुज़र सफ़र कंदो आहियां। मूं ते मथां जेतिरा पवंदा मां भरण लाइ तयारु आहियां। बाक़ी इहो नईम मुंशीअ बेगुनाह मुंहिंजे मथां इहो कयो आहे नोकल वॾेरनि जे चवण ते। हो मालिक अचनि भाॻिया कोन था पिया। अॻे ई पचे थो पचो ओॾी महिल घर वञी थाणे ते बसि FR जा ट्राकोड़ा लॻा पिया। इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं मूंसां इंसाफ़ न कयो वेंदो मां पंहिंजो पाण खे मां बाईपास ते वठी ऐं मां पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾिनमि। माज़ूर त मां उअं ई आहियां, माज़ूर आहियां। बसि इन वेतर खां बसि मां पंहिंजो पाण खे मां ॿाहिरि ॾिनमि। नईम मुंशी जूणे जो वॾो ज़ुल्म आहे। उन जूं मूं वटि रिकार्डूं पियूं आहिनि। ओयो चवे थो उन जा वीडिया पिया आहिनि, अर्चे पिया आहिनि। हुन जेका मूंखे धमकी ॾिनी आहे, मां तोखे बि जेल जे हवाले कंदुमि, तुंहिंजे ॿारनि खे बि जेल जे हवाले कंदुमि। उन जी मूं वटि रिकार्डिंग आहे सर। सरकार को कराची कंपनी में हूंदो आहे, अचूं था असांखे वॾेरा नथा अचनि। मां उन्हनि जी बनी वारो कंदोसि। हो चवनि मुफ़्त में कमाए साईं, न मूंखे ख़र्च ॾियनि न छा। मुंहिंजे बचनि जा हे हाल आहिनि, माज़ूर लॻा पिया आहिनि। असां सां पहिरीं ऐं पुलिस खे हुननि असां ते पछे छॾियो आहे। चई जेको ॾोह अचे हिननि ॾे पेरा खणी वञनि। न के असां एॾा लोफर आहियूं न बदमाश आहियूं। असांखे सॼो ॻोठ आहे इनकारी करे। असांखे इंसाफ़ खपे। असां सां नईम जूणे जे असां सां वॾी ज़्यादती कया। रोज़ 8 ॾींहं 15 ॾींहं असांजे बचनि में घिरियो बीठो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, अवां हितों जे फ़क़ीरनि जूं जेके नेशनल प्रेस क्लब ते एहतजाज करण आया आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त 3-4 महीननि खां वठी हिंगोर जा पुलिस जेको आहे मुसलसल ज़ुल्म कंदी रही आहे। असां कोर्टनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। असांजी जेको आहे वस वारनि ऐं सिंध हुकूमत खे अपील आहे त असां सां इंसाफ़ थियो वञे। कैमरामैन जुनेद सां गॾु गुलाम शबीर जूणे जो मेहरान TV न्यूज़ राणीपुर।